वाक़िदासे मटियारी मां मटियारी वेझो नसरपुर लिंक रोड ते पुलिस मुक़ाबले दौरान एक ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब 50 खां वधीक केसनि में घुर्बल ॾोहारी शहबाज़ गेलो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। नाज़रीन, अपडेट करे रहिया आहियूं अव्हां खे मटियारी वेझो नसरपुर लिंक रोड ते पुलिस मुक़ाबले दौरान एक ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब 50 खां वधीक केसनि में घुर्बल ॾोहारी शहबाज़ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। नाज़रीन, अपडेट करे रहिया आहियूं अव्हां खे मटियारी वेझो नसरपुर लिंक रोड ते पुलिस मुक़ाबले दौरान एक ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब 50 खां वधीक केसनि में घुर्बल ॾोहारी शहबाज़ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। नाज़रीन, अपडेट करे रहिया आहियूं अव्हां खे मटियारी मां मटियारी वेझो नसरपुर लिंक रोड ते पुलिस मुक़ाबले दौरान एक ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब 50 खां वधीक केसनि में घुर्बल ॾोहारी शहबाज़ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। नाज़रीन, अपडेट करे रहिया आहियूं अव्हां खे मटियारी मां मटियारी वेझो नसरपुर लिंक रोड ते पुलिस मुक़ाबले दौरान एक ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब 50 खां वधीक केसनि में घुर्बल ॾोहारी शहबाज़ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती न्यूज़ जो रिपोर्टर फरहान शेख। जी फरहान, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुलु, अव्हां खे ॿुधायां त मटियारी पुलिस पारां मटियारी वेझो नसरपुर लिंक रोड ते ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले दौरान 50 खां वधीक केसनि में घुर्बल इश्तिहारी ॾोहारी शहबाज़ गेलो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। मटियारी वेझो नसरपुर चौक वटि टे फोरू फुर जे इरादे सां दरगाह आबस पीर वटि वञी रहिया हुआ त पुलिस जे रोकड़ ते उन्हनि फायरिंग शुरू करे छॾी। जवाबी फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो शहबाज़ गेलो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। शहबाज़ गेलो ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे थाणनि में केस दाख़िल आहिनि, जेके 40 खां वधीक आहिनि। जी, वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।